व्यू यूट्यूब चैनल में भलीकार आया मुख्तियार जरवार प्यारा सिंधवासियों सिंध के मौसम की नई तातरीन अहम रिपोर्ट खड़ी तव्हांजी खिदमत में हाज़िर थिया आहियूं। से मुझा जै वक्त ही वीडियो असां रिकॉर्ड करे आया इन वक्त भी असां वटि बरसात जो सिलसिलो जारी है। कल शाम का बरसात जो सिलसिलो वक्फे से जारी है। जी हाँ, तव्हां सोचींदा हूंदा असां किथे जी साईं असां आहियूं मीरपुरखोर ज़िले के तालुका डिगड़ी में इन वक्त बरसात जो सिलसिलो हिते जारी है। दक्षिण ओभर सिंध जा मुख़्तलिफ़ इलाइक़ा बरसात जे लपेट में आहिनि। जी तव्हां मैप में ॾिसी सघो था त दक्षिण ओभर ऐं विचोली सिंध जा मुख़्तलिफ़ इलाइक़ा मीरपुरखोर डिवीज़न जा अक्सर इलाइक़ा डिस्ट्रिक्ट बदीन टण बागो ऐं ॿिया भरपासे जेके भी इलाइक़ा आहिनि से गुज़िरियल राति खां वक्फे सां बरसात जे लपेट में आहिनि। तंहिं इन खां अलावा हैदराबाद समेत सागर नवाबशाह ऐं सिंध जे ॿियनि मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बरसातूं थियूं आहिनि कल शाम राति। ऐं अॼु जी ॻाल्हि कजे त अॼु 2 अगस्त जे दौरान वधीक बरसात जा इम्कान आहिनि। जीअं त हिन वक़्तु बरसात जो सिलसिलो विचोली ऐं ॾखिणी पट्टी में जारी आहे त हीउ सिलसिलो जेको आहे हाणे मज़ीद जेको आहे उत्तर सिंध ऐं विचोली सिंध जे इलाइक़नि में बि पखिड़िजी वेंदो। कंदकोट कशमोर ॾाड़काणू सखर नवाबशाह दादू जोही वाई पांदी जामशोरो हैदराबाद ऐं ॿिया मुख़्तलिफ़ सिंध जा जेके इलाइक़ा आहिनि नंढा वॾा इलाइक़ा उन्हनि में अॼु शाम राति ताईं बरसातुनि जा सुठा ख़ासा इम्कान नज़र अची रहिया आहिनि। सम्झा कराची जी ॻाल्हि कजे त कराची जे बि कुझु उत्तर ऐं उभरंदे जेके इलाइक़ा आहिनि उन्हनि में बरसाति जी एक्टिविटी पॉसिबल आहे। बहिरा टाउन साइड नूरियाबाद में बि बरसाति जा इम्कान मौजूदु आहिनि। ऐं इन खां अलावा जेको ठठो सुजावल जा इलाइक़ा डिस्ट्रिक्ट बदीन में ऑलरेडी बरसाति कल्ह खां वठी जारी आहे। अॼु बि इम्कान आहिनि डिस्ट्रिक्ट बदीन जा मुख़्तलिफ़ इलाइक़ा। त ईअं सम्झो त सिंध जा जेके आहिनि काफ़ी सारा इलाइक़ा अॼु बि बरसाति जी लपेट में रहंदा। अॼु बरसाति जो मेन ॾींहुं आहे ऐं अॼु शाम ताईं बरसातूं जारी रहंदियूं। शाम राति खां पोइ सिस्टम काफ़ी हद ताईं कमज़ोर थी वेंदो ऐं राति देरि खां पोइ बरसाति जी एक्टिविटी घटिजी वेंदी। सुभाणे 3 तारीख़ ते बि बरसाति जा इम्कान आहिनि पर अॼु 2 तारीख़ जेको आहे इंतिहाई अहम आहे। अॼु सिंध जे तक़रीबन चङनि ख़ासनि इलाइक़नि में बरसातियुनि जी जेका एक्टिविटी नज़र ईंदी ऐं बरसातियुनि जा वसकारा थींदा। सो हिन वक़्तु जेका सूरत हुई तव्हां सां शेयर कईसीं। वधीक वीडियो जे लाइ असांजे यूट्यूब चैनल खे ॾिसंदा रहो, कमेंट कंदा, दुआनि में असांखे यादि रखिजो। अल्लाह हाफ़िज़।